ڪنڊيارو موٽر वे पुलिस B29 ڪنڊيارو पारां एमरजेंसी में ख़ुसूसी तौर ते नेशनल हाईवे ते ख़ानगी हादसात खे मुंहुं ॾियण, ख़ुसूसी तौर गाॾियुनि जी बाहि विसाइण जहिड़नि वाक़िअनि खे मुंहुं ॾियण लाइ हिकु तरबियती वर्कशॉप जो इंतक़ाम कयो वियो आहे। नेशनल हाईवे मोटरवे पुलिस जी IG डॉक्टर कलीम इमाम, ADIG डॉक्टर आफ़ताब अहमद पठान, साउथ रीजन DIG मतलूब अहमद, साउथ ज़ोन SP सजाद हुसैन भट्टी जन जे अहकामात ते अमल कंदे DSP सैद राशिद अली शाह जी निगरानीअ में टाउन कमेटी जे TMO आगा जावेद पठान जे ताउन सां प्रोग्राम कयो वियो, जंहिं में एडमिन अजीब अली हिस्बाणी, ऑपरेशन ऑफिसर मंसूर अहमद बुघियो जन हिस्सो वरितो। प्रोग्राम में रेस्क्यू जे हवाले सां फायर ब्रिगेड रमज़ अली, माशूक अली ऐं मोटरवे पुलिस GD SP राशिद अली शाह मोटरवे जे ॿियनि ऑफिसरनि खे ब्रीफिंग ॾिनी। फायर ब्रिगेड जे अमले प्रैक्टिकल करे ॾेखारियो। हुननि चयो त बाहि विसाइण लाइ मिटी, पाणी ऐं केमिकल इस्तेमालु कयो वेंदो आहे। केमिकल असांखे टाउन वारा फ़राहम कंदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।